मिठी माथे लाया मां मिठी माथे लाया मां जिया जिया जी जल जिया जिया जी जल जिया जिया जी जल जी अल्लाह जिया जिया जी जल जिया जिया जी जल तो किया लवाया मां मिठी माथे लाया मां मिठी माथे लाया मां सिंधु देश की धरती तो ते सारा सड पड़ा तुझा सारा सड पड़ा सारा सड पड़ा तुझा कहता तुझा आया वो मिठी माथे लाया मां मिठी माथे लाया मां गीत मुवट तुझा माता गीत मुवट तुझा गीत मुवट तुझा माता कहता तुझा भाया मां मिठी माथे लाया मां मिठी माथे लाया मां काल सनमा माता उठी जा काल मनीरा माता अल्लाह काल मनीरा माता उठी जा नगर नगर फैलाया मां मिठी माथे लाया मां मिठी माथे लाया मां युद्ध सिंधवासियो भाइरो ऐं भेनरो अॼु समूरी सिंध पारां सिंध जे क़ौमी कारकुननि बाशऊर सिंधियुनि हारी पोरियत जेके सिंध में रहो था जेके सिंध खां ॿाहिरि रहो था कॾहिं कॾहिं बाशऊर क़ौमूं पंहिंजे अज़ीम मक़सद जे लाइ आज़ादीअ जे लाइ बका जे लाइ जेका जदोजहद थींदी आहे उन जदोजहद में पंहिंजो तजदीद अहद वफ़ा दोहिराईंदा आहिनि क़ौम दोहिराईंदी आहे इन करे अॼु मां समूरी सिंध खे जेके हिन वक़्तु ॾिसो पिया ॿुधो पिया या जेके पोइ ॿुधंदो उन्हनि समूरी सिंध खे आज़ादीअ जे उन वचन उहो जेको क़ौमी कसमनामो आहे उहो असीं खणूं था जेको हर हिकु सिंधीअ जे लाइ आहे हर हिकु सिंधी धरतीअ जो पुटु धरतीअ जी धीउ उन्हनि सभिनी जे लाइ हे कसमनामो आहे ऐं मां सम्झां थो त जेके लफ़्ज़ मां चवंदो वेंदुसि उहे समूरे सिंध जे क़ौमी ज़मीर जो आवाज़ हूंदा जंहिंखे हर हिकु सिंधी पंहिंजे ज़मीर पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ जो हिकिड़ो वचन सम्झे असीं सिंध जा बाशऊर बाज़मीर ऐं वतन दोस्त फ़र्ज़ंद धीअरूं ऐं पुट अॼु पंहिंजे माउ धरती सिंधु देश सां सचाईअ ईमानदारी सां उहो तजदीद अहद वफ़ा दोहिरायूं था त असीं सिंधु देश वतन जे आज़ादीअ जे जदोजहद लाइ हर क़िस्म जी पंहिंजे ज़हन ज़मीर खे साम्हूं रखंदे उहो इक़रार पिणु कयूं था त हर क़िस्म जी असीं क़ुर्बानी ॾींदासीं सिंधु देश जे लाइ जानी माली क़ुर्बानी ॾियण जे लाइ हर वक़्तु तयारु रहंदासीं असांजो तारीख़ी कुदरती सकाफ़ती ऐं क़ौमी वतन आहे सिंधु देश
जेको हज़ारनि सालनि खां आज़ादीअ जी अलामत रहियो आहे, उन सिंधु देश वतन जे खे पंजाब साम्राज अॼु मज़हबी धोके, फ़रेब ऐं पंहिंजे फ़ौज जे बंदूक जे ज़ोर ते ग़ुलाम बणायो आहे। असां सिंध जा हिलाली पुट ऐं धीअर पंहिंजे मादिरे वतन सिंधु देश खे पंजाब जे ग़ुलामीअ, ज़िलत, फुरलुट खां रत जा 7 दरिया ऐं समुंड पार करे बि आज़ादु कराईंदासीं। असां सम्झूं था त सिंध वतन, उन जी मुक़दस धरती, दरिया, ॿेट, जबल, मादनी वसीला, ॿेलनि, बंदरगाहनि, शहरनि ते पंजाब साम्राज अॼु जेको कब्ज़ो कयो आहे, उहो गैर कानूनी, गैर इख़लाक़ी ऐं इस्तेमारी साम्राज जी ज़ुल्म ऐं जबर आहे। असां पंजाब जे उन कब्ज़े, ॾाढ, जबर, ग़ुलामीअ ख़िलाफ़ आख़िरी दम ताईं बेखौफ़, पुरअज़म सियासी मज़ाहमत ऐं क़ौमी जदोजहद कंदासीं। असां अॼु कसम खणूं था त सिंध जी आज़ादीअ जे लाइ जदोजहद, क़ुर्बानी, हौसले, वफ़ादारी, ईमानदारी सां भरपूर हिसो वठंदासीं, भली उन लाइ असांखे केॾो बि वॾी क़ीमत अदा करणी पवे। असां पंहिंजे माल, मिल्कियत, ॿार बच्चा, औलाद, पंहिंजी ज़िंदगियूं सभु कुझु सिंधु देश वतन जी आज़ादी जे लाइ क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहियूं। असां पको इरादो कयूं था त पंजाब साम्राज जे ग़ुलामीअ, इस्तिहसाल ऐं क़ौमी वजूद जे ख़िलाफ़ कयल साज़िशुनि जो हर मैदान ते अणथक जदोजहद कंदासीं। असांजो उहो पुख़्तो यकीन ऐं वेसाह आहे त दुनिया जे क़ौमुनि वांगुरु क़ौमी आज़ादी सिंधी क़ौम जो फितरी, तारीख़ी ऐं क़ानूनी हक़ आहे। उन क़ौमी आज़ादीअ जे लाइ दुनिया जी का बि ताक़त सिंधी क़ौम खे रोके नथी सघे। असां बहैसियत क़ौम पंहिंजो पाण सां, पंहिंजे ज़हन ऐं ज़मीर सां उहो अज़म था करियूं त सिंध वतन जे ग़ुलामीअ जे ज़ंजीरनि खे टोड़ींदासीं ऐं ॿीहर सिंध वतन खे आज़ादु, ख़ुदमुख़्तार मुल्क बणाइण जे लाइ पंहिंजी जदोजहद खे जारी रखंदासीं ऐं दुनिया जी का बि ताक़त असांखे झुकाए, डेॼारे, ख़ौफ़ज़दा ऐं गुमराह करे न सघंदी। असां कसम था खणूं त सिंधु देश जे आज़ादीअ वारे जदोजहद में क़ौम परस्त, तरक़ी पसंद ऐं आज़ादी पसंद तहरीक खे कॾहिं बि कमज़ोर थियणु न ॾींदासीं। दुश्मन जे फ़रेब, धोखे, गुमराहियुनि खे थुॾींदे असां पंहिंजे ज़िंदगियुनि सां क़ौमी आज़ादीअ जे जदोजहद जे लाइ अमानत सम्झूं था। वतन जी आज़ादीअ जी तहरीक खे अॻे खां अॻिरो मज़बूत कंदासीं। असां उहो पिणु वचन था करियूं त मज़हब, मसलक, ज़बान, ज़ात, बिरादरी, लिसानी, नस्ली लाॻापनि खां मथे थी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध वतन जे हिफ़ाज़त, इज़त, आज़ादीअ जे लाइ मुतहद थी हिकु जदीद क़ौम बणिजी पंजाब साम्राज ख़िलाफ़ सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ जदोजहद जारी रखंदासीं। असां उहो पिणु वचन था करियूं त पंहिंजे घरनि, ॻोठनि, शहरनि, सोशल मीडिया, जलसनि, जुलूसनि, रैलियुनि, सियासी मज़ाहमत खां वेंदे आलमी सफ़ारती महाज़ ताईं सिंधु देश जे क़ौमी तहरीक जे हिन अमल खे सॼी दुनिया में सियासी ऐं फ़िक्री तौर ते उन जी प्रचार कंदासीं। असां पंहिंजे मुस्तक़बिल ऐं ईंदड़ नस्लुनि, पीढ़ियुनि सां उहो पिणु वाइदो ऐं वचन था करियूं त उन्हनि जे लाइ हिकु आज़ादु, बावकार, जमहूरी, इंसान दोस्त ऐं ख़ुदमुख़्तार सिंधु देश वतन छॾे वेंदासीं। असीं कसम था खणूं त कंहिं बि सूरत में पंहिंजे माउ धरती सिंधु देश खे पंजाब साम्राज जे कब्ज़े, ग़ुलामीअ हेठि वधीक अरसो रहणु न छॾींदासीं। पंहिंजे समूरी ताक़त, शऊर, ईमान, जज़्बे, हौसले, जुरत सां आज़ादीअ जे हिन जदोजहद खे आख़िरी फतह ताईं खणी वेंदासीं। असांजे वजूद जो मक़सदु, असांजे साह जो आख़िरी जेको हिॾकी आहे उहा सिंधु देश वतन जी आज़ादीअ जे लाइ जदोजहद में गुज़रंदी। असीं कसम था खणूं त असां सिंध मां धरती
खे पंहिंजी अमड़ सम्झूं था। असां कसम था खणूं त सिंधु देश असांजो तारीख़ी, फितरी ऐं जाग्राफ़ी वतन आहे। असीं सिंधी हिकु धार क़दीम सकाफ़त, लिसानी, क़ौमी सुञाणप रखंदड़ क़ौम ऐं वतन आहियूं। असीं पंजाब साम्राज्य जे तसलुत, फ़ौजी कब्ज़े ऐं ग़ुलामीअ खे नथा मञूं। असीं हर हाल में पंहिंजे धरतीअ जे आज़ादी हासिलु कंदासीं ऐं सिंधु देश जे क़ौमी रियासत जे बहालीअ जे लाइ जदोजहद जारी रखंदासीं। असीं बेख़ौफ़ ऐं पुरअज़म थी जदोजहद कंदासीं, न डिॼंदासीं, न रुकंदासीं, न झुकंदासीं। असीं साम्राज्य जे फ़रेब, मज़हब जे नारे ऐं बंदूक जे ज़ोर खे रद्द था कयूं। असीं सिंध जे ज़मीन, वसीलनि, ॿेटनि, बंदरगाहनि, जबलनि, दरियाहनि, शहरनि जी हिफ़ाज़त कंदे रत जे आख़िरी फुड़े ताईं वतन जो दिफ़ा कंदासीं। असीं हर सिंधी भाउ ऐं भेण खे बेदार ऐं क़ौमी शऊर ॾियण जे लाइ पाण पतोड़ींदासीं। असीं आज़ादीअ जे राह ते हर तकलीफ़, क़ुर्बानी, ॾुख खे ख़ुशीअ सां क़बूलु कंदासीं। असीं सिंधी ॿोली, तहज़ीब, कल्चर, तारीख़ जे तहफ़ुज़ जे लाइ मुसलसिल ऐं अणथक जदोजहद जारी रखंदासीं। असीं हर क़िस्म जे ग़ुलामीअ, बैरूनी कब्ज़े, पंजाबी साम्राज्यत ऐं क़ौमी ज़िलत खे रद्द कयूं था। असीं पंहिंजे सियासी तंज़ीम, क़ौमी तहरीक, इतिहाद, रहनुमानि जे रहनुमाईअ में अॻिते वधंदासीं। असीं सिंधु देश खे बैन अल-अक़वामी सतह ते मञता ॾियारण जे लाइ सफ़ारती, मीडिया ऐं सोशल मीडिया ते सरगर्मी जारी रखंदासीं। असीं पंहिंजे नवनि नस्लनि खे क़ौमी फ़िक्र, मज़ाहमती शऊर ऐं आज़ादीअ जे जज़्बे सां सरशार कंदासीं। असीं औरतुनि, नौजवाननि, हारियुनि, पोरियतनि, उस्तादनि, वकीलनि, दानिशवरनि, शागिर्दनि खे क़ौमी जदोजहद में शामिलु कंदासीं। असीं दुनिया जे हर कुंड में रहंदड़ समूरनि सिंधियुनि खे क़ौमी आज़ादीअ जे जदोजहद में शामिलु कंदासीं। असीं पंहिंजे क़ौम जो नज़रियाती, इख़लाक़ी, सियासी, मुआशी दिफ़ा ऐं तहफ़ुज़ कंदासीं। असीं कॾहिं बि सिंधु देश जे हाकिमियत, ज़मीन, वसीलनि या आज़ादीअ जो सौदो करणु न छॾींदासीं। असीं आख़िरी फतह ताईं, आख़िरी साह ताईं पंहिंजे वतन सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ विढ़ंदासीं ऐं कुहाड़ीअ वारे ॻाढ़े क़ौमी झंडे जी सरबुलंदी हमेशह जे लाइ रखंदासीं। असां सिंध धरतीअ सां सची मोहबत ऐं नीह ऐं वफ़ादारीअ जो वचन था कयूं। असां सिंध खे पंहिंजी माउ ऐं मुल्क सम्झी, पंहिंजो वतन सम्झी, उन जे लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहियूं। असां सिंध खे ग़ुलाम बनाईंदड़ पंजाब साम्राज्य, उन जे फ़ौजी कब्ज़े खे कंहिं बि सूरत में क़बूल ऐं बर्दाश्त न कंदासीं। असांजे रग रग में आज़ादीअ जी तड़प, हौसलो ऐं जुरत ऐं शऊर आहे। असां सिंध जे मादनी वसीलनि जे फुरलुट खे रोकण जे लाइ हर महाज़ ते हर क़िस्म जी जदोजहद कंदासीं। असांजो रत, असांजो रूह, असांजा ख़्वाब सिर्फ़ु सिंधु देश वतन जी आज़ादीअ जे लाइ आहिनि। असांखे यकीन आहे त सिंधु देश अज़ल खां हिकु अलॻि मुल्क रहियो आहे ऐं असां उन जो विरसो, उन जी क़ौमी बहाली हर सूरत में कंदासीं। असां हुर तहरीक जे शहीदनि, शहीद पीर साहिब पागारे जे वतन या कफ़न, आज़ादी या मौत वारे नारे सां वफ़ादारी जो वचन था कयूं। असां शहीद दूल्हा दरिया ख़ान, राजा ॾाहिर, राय सहेरस, दोदो सूमरो, होशू शीदी, रूपलो कोहली, मियांवाल तहरीक जे समूरनि शहीदनि, बहादुर शहीदनि ऐं जदीद दौर जे शहीदनि, शहीद बशीर ख़ान कुरैशी,
शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद सिराई कुर्बान ख्वावड़ समेत जेके बि क़ौमी तहरीक जा शहीद आहिनि उन्हनि जे जदोजहद खे असीं तसलसल फ़राहम करे ऐं उन ते कारबंद रहंदासीं। असां हर शहीद जे रत जो कसम खणी दोहरायूं था त असां आज़ादीअ जी वेड़ खे हर सूरत में जारी रखंदासीं। असां कसम था खणूं त सिंध जे हिकु हिकु इंच यानी सिंध जे इंच इंच जो दिफ़ा कंदासीं ऐं पंजाबी साम्राजी फ़ौज खे सिंध जे मुक़दस ज़मीन ते कब्ज़ो करणु न छॾींदासीं ऐं साह जे आख़िरी ऐं रत जे आख़िरी फुड़े ताईं सिंधु देश जे लाइ जदोजहद जारी रखंदासीं। ए सिंध मां, असां तुंहिंजी आज़ादीअ जे लाइ अॼु गॾु थी तजदीद अहद वफ़ा था करियूं। हे समूरी क़ौम जे लाइ मां चवां थो, जेका मूंखे सिंध ॿुधे पई, जेका पोइ ॿुधंदी, उन्हनि समूरनि जे लाइ ऐं हीउ वचन थो दोहरायां हिकु दफ़ो वरी ॿीहर त ए सिंध मां, तव्हां सभु चओ, जेके जॾहिं बि ॿुधो था सभु इन शइ खे दोहराइजो त ए सिंध मां, असीं तुंहिंजे आज़ादीअ जे लाइ गॾिजी तजदीद अहद वफ़ा खे दोहरायूं था। असां कॾहिं बि पुठिते न हटंदासीं, असां कॾहिं बि न डिॼंदासीं, न विकामजंदासीं ऐं न झुकंदासीं। हीअ कसम सिंध माउ जे नाले पंहिंजे ज़मीर, तारीख़, ईंदड़ नसलुनि ऐं मुस्तक़बिल जे नाले असीं कयूं था। जीअं सिंधु देश, जीअं साईं जीअं सैयद। तव्हां समूरनि सिंधियुनि जी महिरबानी। ऐं हीअ जेका तजदीद अहद वफ़ा आहे, हिकु बाशऊर, बाज़मीर ऐं सुजाग क़ौम जेका आहे उहा जॾहिं ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु जदोजहद कंदी आहे त यकमुश्त हूंदी आहे। ऐं गॾियल कसमनामो जेको आहे उहो समूरी सिंध ऐं सिंधी क़ौम जो कसमनामो आहे। जेके तजदीद था कनि, तजदीद अहद वफ़ा था कनि त असीं ग़ुलामीअ मां, पंजाब साम्राज्य जी ग़ुलामीअ मां सिंधु देश वतन खे आज़ादु कराईंदासीं। तव्हां समूरनि जी महिरबानी।